हैदराबाद जी मस्त हवाउन में जश्न आज़ादी की खुशी में एक शानदार म्यूजिकल शो करायो वियो जंहिंमें अवाम जो समुंड उथली पियो। संजय वाहिद अवामी तफरी माग हैदराबाद के रानी बाग ग्राउंड में सिंध हुकूमत पारां तारीख़ी साज़ मेगा म्यूजिकल इवेंट करायो जंहिंमें हज़ारे माण्हू औरत मर्द ॿार पोड़ा पका नौजवाननि जो वॾो अंग शरीक थी जश्न आज़ादी वारे इन म्यूजिकल शो में भरपूर लुत्फ़ अंदोज़ थी उन्हनि मज़ो वरितो। इन म्यूजिकल शो में सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो ऐं सूबाई वज़ीर सकाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह मेयर हैदराबाद काशिफ़ हुसैन शोरो प्रोग्राम में ख़ासि तौर शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीरनि ऐं मेयर काशिफ़ शोरो ख़िताब में चयो त ही तारीख़ी साज़ म्यूजिकल इवेंट थियो आहे जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत करे इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त हिते ॿोलीअ जो को फ़र्क़ु न आहे। हैदराबाद प्यार कंदड़नि जो शहर ऐं जश्न आज़ादी जोश जज़्बे सां मल्हाइण लाइ हिकु हंधि गॾु थी प्यार बधीअ जो सबूत ॾिनो आहे। कई तरीक़े नहीं मिलेगी क्योंकि हैदराबाद में चाहे 14 अगस्त के वाले से प्रोग्राम हो 23 अगस्त का हो लेकिन कोई भी प्रोग्राम हो तो आप लोगों ने पूरे मुल्क में एक ही आवाज दी है पाकिस्तान। म्यूजिकल प्रोग्राम में सिंध समेत ख़ासि करे मुल्क जे नाले वारनि फ़नकारनि राहत फ़तेह अली खान सनम मारवी अख्तर चनाल ताज मस्तानी कैफ़े खलील ऐं ॿियनि फ़नकारनि पंहिंजा मशहूरु गीत पेश कया त पिंडाल में हज़ारे नौजवान छोकिरा ऐं नारियूं मस्त थी फ़नकारनि सां गॾु झूमी पिया ऐं फ़नकारनि खे भरपूर दाद पिणु ॾिनो। हैदराबाद के रानी बाग में ही म्यूजिकल शो रात देर ताईं मस्त हवाउन में फनकारन के जबरदस्त कलामन ऐं सख्त सिक्योरिटी हेठ जारी रहो। इन म्यूजिकल शो जा इंतजाम कमिश्नर हैदराबाद फयाज हुसैन अब्बासी, डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनल आबदीन मेमन, मेयर काशिफ अली शोरो ऐं SSP हैदराबाद अदील हुसैन चांडियो की निगरानी हेठ रहा। ये म्यूजिकल शो पंहिंजे प्यार मोहब्बत सां आख़िर में क़ौमी गीतन सां पुॼाणीअ ते पहुतो। कैमरा टीम सां गॾु धणी बख्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल हैदराबाद रानी बाग। Siento